अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि त ज़ुल्फ़कार बुर्दी जी नई फिल्म अची रही आहे, जंहिं फिल्म जो नालो अञा ताईं रिवील न आहे कयो वियो। उहा फिल्म हिन ईद ते ईंदी। त दोस्तों, छा आहे फिल्म जे बारे में त अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। त दोस्तों, वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। देरी करे बिना अॻिते थो वधां ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों, सभु खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हीअ जेकी अचे थी फिल्म, इन फिल्म जी हिन महिल शूटिंग हली रही आहे ऐं शूटिंग जेको आहे सो पूरी थी वई आहे, पर जेके आख़िरी हिसा आहिनि शूटिंग जा उहे हलनि था पिया। ऐं हीअ जेका ईद ईंदी, ईद उल अज़हा, उन ते ही हिन फिल्म खे रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, ॻाल्हि कजे हिन फिल्म जे नाले जो, त दोस्तों हिन महिल ताईं हिन फिल्म जो नालो अञा रिवील न आहे कयो वियो। दोस्तों, जॾहिं बि फिल्म जो नालो रिवील कयो वेंदो त सभु खां पहिरियां मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि। ऐं दोस्तों, हिन फिल्म जी स्टार कास्ट में शामिलु आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल ओढाणो, बिलावल खोखर। इहे अदाकार हिन फिल्म जी स्टार कास्ट में शामिलु आहिनि ऐं ॿिया खोड़ बि घणा अदाकार शामिलु अथसि। एस भट्टी बि शामिलु अथसि हिन फिल्म जी स्टार कास्ट में। त दोस्तों, जीअं ई का अपडेट ईंदी हिन फिल्म जे बारे में त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि। त दोस्तों, अहिड़ी अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं बेल जे आइकन खे दॿाइजो ऐं कमेंट ॾिजो। असांजे वीडियो जेकॾहिं तव्हांखे सुठी लॻी हुजे तिन खे लाइक कजो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।